असां के हिते अचण खां बाद खबर भी पई, नजर में भी दोस्त आया ऐं प्रोग्राम उन्हनि नौजवाननि जे तरफ़ खां आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मां जो पंहिंजो इहो चवणो हूंदो आहे त जेतिरी ताक़त ऐं जेका कुवत मदीने वारे साईं जे गुलामनि में आहे, ख़ुसूसन नौजवाननि जे अंदर आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम, भली काइनात जो कुफर तव्हां जे मुक़ाबले में कठे थी अचे बीहे, उन्हनि वटि हर हथियार हुजे, उन्हनि वटि जदीद टेक्नोलॉजी जी हर शइ मारण वारी मौजूद हुजे, पर जेकॾहिं मदीने वारे मीर जो गुलाम महबूब जो सच्चो उम्मती जेकॾहिं इश्क़ मुस्तफा खे पंहिंजे अंदर में समाए, अल्लाह जे कलाम पाक जे नूर खे पंहिंजे दिल जे अंदर जगह ॾेई ऐं हिन मैदान दुनिया ते ॿाहिरि अचे बीहंदो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, कुल कुफर गॾु थी वञे, पर मदीने वारे मीर जे महबूब जा जेके आशिक नौजवान आहिनि, अगर मैदान ते पंहिंजो सिर तरीअ ते खणी अचे बीहंदा आहिनि त हिकु कुफर वारा न कुफर वारा सवे न हज़ारे न, पर मां इन चवंदो आहियां त आलमे कुफर में सॼे आलमे कुफर में लर्ज़ो अची वेंदो आहे, सॼे आलमे कुफर में ज़िलज़िलो अची वेंदो आहे। अरे कुफर वारा जीअरा त छा, पर कब्रुनि वारा बि दाहूं कंदा आहिनि। अरे भॼो मदीने वारे मीर जा आशिक मैदान ते पहुची विया। मुसलमान भाउ, तव्हां हज़रत अबू बकर सिद्दीक़ सोने जी सदाकत जा वारिस आहियो, हज़रत उमर फारूक जे अदालत जा वारिस आहियो, हज़रत उस्मान गनी जी शहादत जा वारिस आहियो, तव्हां मौलाए कायनात हज़रत अली मुर्तज़ा सोने जी शुजाअत जा वारिस आहियो, तव्हां हसन ऐं हुसैन सोने जी शहादत जा वारिस आहियो, तव्हां हज़रत मुआज़ ऐं हज़रत मुअव्वज़ जी मोहब्बत जा वारिस आहियो। त ख़ुदा जी ज़ात जो कसम, अगर मदीने वारे मीर जो गुलाम जॾहिं सच्चो इरादो करे पंहिंजो कदम अॻिते वधाईंदो आहे त अल्लाह जी ज़ात जो कसम, उन कदम जी भली कार ऐं उन कदम जी मरहबा जे लाइ आसमान जा मलाइक बि हेठि लही ईंदा आहिनि। जेकॾहिं उहो इश्क़ मुस्तफा अंदर में समाए पंहिंजो सिर तरीअ ते रखे, मदीने वारे मीर जे दीन जे लाइ पंहिंजे सिर खे नज़रानो बनाए, जॾहिं मदीने वारे मीर जो गुलाम मैदान ते ईंदो आहे त पोइ अल्लाह ताला मलाइका खे फरमाईंदो, मलाइको वञो हिननि जे मुक़ाबले में जेको दुश्मन आहे उन वटि जदीद ताक़त ॿीणी ऐं टीणी आहे, उन्हनि वटि दुनिया जी ताक़त उन्हनि खां वधीक ॿीणी ऐं टीणी आहे। ऐं मलाइको लही वञो जिथे मुंहिंजे महबूब जा गुलाम बि आहिनि, उन जाइ ते तव्हां बि वञी जंग जा हथियार खणी मुंहिंजे महबूब जे गुलामनि सां गॾिजी उन्हनि जहिड़ा सिपाही बणिजी मुंहिंजे दीन जे मथां क़ुर्बान थी वञो। मुसलमान भाइरो, अगर सुन्नी नौजवाननि में अहिड़ी तड़प पैदा थिए थी, अगर अहिड़ो जज़्बो उन्हनि जे अंदर पैदा थी रहियो आहे त पोइ इन मां सम्झ में इहा ॻाल्हि अचे थी त भाई कान का ॻाल्हि आहे, का चुरपुर आहे, को कान का जिद्दोजहद आहे जेका नौजवाननि खे वक्तन फवक्तन जागाईंदी रहे थी। इंशाअल्लाह जेकॾहिं इहो सिलसिलो इन चुरपुर जो, इन तहरीक जो, अहिड़े सोच जो, अहिड़ी जिद्दोजहद जो सिलसिलो जारी रहियो त इंशाअल्लाह ताला अहिड़ीअ तरह सां जेकॾहिं हर शहर जा नौजवान जागंदा रहनि ऐं सुजाग थी पवनि त मां सम्झां थो त ही पाकिस्तान त छा पर पूरी काइनात जे अंदर मदीने वारे मीर जे दीन जा झंडा सर दोस्तों मां तव्हांजे आॾो अल्लाह ताला जे कलाम पाक जी हिकु आयत मुबारका पढ़ी आहे, उन जो लफ़्ज़ी तर्जुमो करणु चाहियां थो। उन जे लफ़्ज़ी तर्जुमे करण खां बाद हिकु हदीस पाक अर्ज़ रखंदुमि तव्हां दोस्तनि जे आॾो। उन खां बाद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ ऐं मोहब्बत जो सरकार जे गुलामनि मां
कहीं न कहीं जो को वाक्यो तमा दोस्तन यारो अर्ज रखंदुम मुखा बाद में पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत क़िबला पीर खलील अमन जान नक्शबंदी अल अशरफी अल ज़हरी दामत बरकातुहुल आलिया मौजूद आहिन मुखा बाद में उन्हनि जो खिताब थींदो इंशाअल्लाह अल अज़ीज़ आखिर में सलातो सलाम ना बाद दुआ थींदी तव्हां जी भी हाज़िरी क़बूल थी वेंदी असां जी भी हाज़िरी क़बूल थी वेंदी सभई गॾिजी करे थोरो जोश ॾेखारियो या उन खां अलावा थोरी का चुरपुर ॾेखारियो ॻाल्हाइण ॿोल्हाइण हुजे ज़ुबान खे खोलियो ही कन महबूब जे ज़िक्र ॿुधण में रुॻी शरीक न हुजनि पर तव्हां जी ज़ुबान भी महबूब जे तारीफ़ में शुरू थी वञे इन नाहे रुगी कनन सा ज़िक्र मुस्तफा बुधो न तव्हां जी ज़ुबान भी ज़िक्र मुस्तफा में तर थी वने मुसलमान भा मदीने वारे मीर जे मथा सभई सलात मुबारक के आवाज बुलंद सा झुंगारींदो तव्हां जे यारो अल्लाह ताला जे कलाम पाक मञा जेका आयत तिलावत कई आहे उन खे पढ़ंदुसि उन खां बाद में अल्लाह ताला जेको चवरायो तव्हां दोस्तनि यारो अर्ज़ रखबो सभई गॾिजी बुलंद आवाज़ सां पढ़ो या रब सल्ले अला सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला अब आयो त सलात खे मञण वारा हो जेके मञो था सलात खे हथ मथे करो हे त तव्हां सभु था मञो पोइ पढ़ो छो न सुभान अल्लाह बाबा सलात पढ़ण ते का गवर्नमेंट जी टैक्स काने का रिजो न भव न कयो का टैक्स न दे सलात मुबारक दे टैक्स काने का ऐं ही एड़ी इबादत आ जंहिंजो टाइम ई कोने जेडी मल वणई जेडी मल दिल छवई तेडी मल महबूब ने मदो दुरूद पाक सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला बिना बुलंद आवाज़ या रब सल्ले करीम ना सल्ले अला मुहम्मद अल्लाह अज़्ज़ व जल्ल पढ़े सुने सच्चे कुरान पाक के अंदर फरमायो अल्लाह ताला फरमायो था अल्लज़ीना यत्तबिऊना अर्रसूला नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील यामुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर व युहिल्लु लहुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस व यदउ अन्हुम इस्रहुम वल अगलाल अल्लती कानत अलैहिम फल्लज़ीना आमनू बिही अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबउन नूर अल्लज़ी उन्ज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून अब जेडो कुरान मिठो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेडो कुरान सच्चो आहे सच्ची सुभान अल्लाह छो न चए सुभान अल्लाह यो नमूनो समूनो करण कूड़न जो कम हुंदो आ नटाइण सटाइण वारा जर्मन कुकुर भारी थींदो आ त पोइ वरी हुन कुकुर जे हर हेठो मुंडी हणंदो हर हेठो इने न बे जो फायदो न वठ त पारे वारो चवे तो मां न चवां मुसलमान भा सभिनी जे मथा हक आ रब जो कुरान वणई त दिल खोले जुबान खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अज़्ज़ व जल्ल पढ़े सुने सच्चे कुरान पाक के अंदर फरमायो अल्लाह ताला फरमायो ता अल्लज़ीना यत्तबिऊना अर्रसूला नबिय्यल उम्मिया अल्लाह ताला फरमायो ता उहे शख्स जेके मुझे रसूल जे पुठा लगा आयो ना अल्लाह जे रसूल जे पुठा आयो न शुक्र कंदा कयो त अल्लाह ताला तव्हां असां खे अण घुरियो पंहिंजे महबूब जे पुठियां लाए
हाणे रसूल आयो रसूल जो लफ्ज़ आयो बस वधी के पोया लफ्ज़ मुझो ख्याल अकुल ने तो चवे त पोया लफ्ज़ न अचण खपना पर अल्लाह ताला कुरान पाक के अंदर छा फरमायो आ अल्लाह ताला तो फरमाया अल्लज़ीना यत्तबिऊना रसूलन नबियल उम्मिया अल्लाह ताला तो फरमाया जेके रसूल जे पुछा लगा पर रब करीम फरमायो जेके रसूल जे पुछा लगा नबी जे पुछा लगा मुझे सुने उम्मीद जे पुछा लगा ओ मौला रसूल बिगाल सागिया पुछा नबी जो लफ्ज़ छाजे लाया दुई या अल्लाह जने नबी भी चयुसी वरी उम्मीद जो लफ्ज़ छाजे लाया दुई ओ मुझा सुना रब करीम के पंजे महबूब जा लक़ब खणंदे ॾाढो मज़ो ईंदो आ मुझे रब करीम के ॾाढो प्यार ईंदो आ रब करीम पंजे सुने जी तारीफ़ कंदे ॾाढो राज़ी थींदो आ इन करे पंहिंजे सुणे जा लक़ब घणा घणा ॿुधाईंदो आ पर रुगी ईअं कोन्हे कोन अल्लाह ताला पंहिंजे महबूब जा रुगी लक़ब बयान कंदो आ मुंहिंजा सुणा इन लक़बनि जे पुठियां राज़ हिले अल्लाह ताला फरमायो जेके रसूल जे पुठियां लॻा मौला रसूल तुंहिंजो महबूब आ पर रब तो चवे त मुंहिंजो उहो रसूल जेको नबी आ ओ मौला रसूल ऐं नबीअ में भी फर्क अल्लाह ताला फरमायो फर्क न कोने को पर मां राज़न वारा सरड़े जेड़ा सना सना फर्क में रब करीम चवे तो मां रब उहे भी बयान करण तो चाहियां ऐं पंजन बानन का मंजराइण तो चाहियां अल्लाह ताला फरमायो मुझे महबूब के रसूल त सभई था मञन मौला नबी भी मञन था अल्लाह ताला फरमाइंदो सभई नबी नथा मञन से मौला नबी कीअं नथा मञन रब करीम फरमायो नबी उन्हे के चइबो आहे जेके अणलिठियूं ख़बरूं ॿुधाए सुभान अल्लाह अब नबी जागे तव्हां हे चामू परे वेठा आहियो जे वेझो हुजो न हे स्टेज वारा न ॻाल्हाईंदा बाक़ी जे तव्हां वेठा हुजो आहे न क़ुरान जो कसम आहे त तव्हां महबूब जा अहिड़ा आशिक आहियो जो ठक बक वरंदी ॾींदा हलंदा आहियो ओ मुस्लमान भाइरो अल्लाह अज़ व जल पंहिंजे क़ुरान पाक जे अंदर महबूब जी तारीफ़ कंदे रसूल खां बाद नबीअ जो नालो नबीअ जो लफ़्ज़ में इस्तेमाल कयो मौला रसूल भी साॻी ॻाल्हि नबी भी साॻी ॻाल्हि रब फरमायो न रसूल जी माना है त मुझो पैगाम खणी मुझे मानन के ॿुधाए मौला नबी जी माना छाए अल्लाह ताला फरमायो नबी उन्हे के चइबो आहे जेके ख़बरूं माण्हुनि न ॾिठियूं जले उहे अणॾिठियूं ख़बरूं माण्हुनि के ॿुधाए जेके ख़बरूं माण्हुनि न ॿुधियूं जले अहिड़ियूं ख़बरूं बि वञी माण्हुनि के ॿुधाए मुंहिंजा मौला चवण चाहतो चाहे पियो अल्लाह ताला फरमायो त नबी के चइबो आहे जेको ग़ैब जो इल्म रखंदो आहे ऐं ग़ैब जूं ख़बरूं माण्हुनि खे ॿुधाईंदो आहे इन करे अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो त जेके मुझे रसूल जे पुछा लगल उते जो उते रब फरमायो जेको मुझो रसूल उहो जेको नबी आ मौला नबी छाहे रब फरमायो जेको ग़ैब जूं ख़बरूं ॾींदो आ अरे मालूम थियो त हिकड़ा रसूल मञन नबी भी चवंदा आहिनि पर नबी जी माना पुछा कंदे चवंदे न त बाबा नबी माना छा चवंदा नबी माना पैगंबर अरे पैगंबर त फारसी जो लफ़्ज़ आ सिंधीअ में छो नथो तर्जुमो करे पोइ चवंदो नबी माना ख़बरूं ॾींदड़ जे चवे त ख़बरूं ॾींदड़ तूं चइजांसि त ख़बरूं रेडियो ॾींदो आहे ख़बर त अख़बार ॾींदी आहे ख़बर त टेलीविज़न ॾींदी आहे तूं नबीअ जे लफ़्ज़ जो कहिड़ो तर्जुमो थो करे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अरे जे नबीअ जे लफ़्ज़ जो तर्जुमो पुछणो थी त मदीने वारे मीर जे आशिक़नि खां पुछा करे सुभान अल्लाह बाक़ी जेकॾहिं नबीअ जो तर्जुमो कनि त ख़बरूं ॾींदड़ ख़बरूं रेडियो टीवी अख़बार छतो कोड़ी बि ख़बर ॾींदो आहे मुस्लमान भाउ तव्हां असां वटि खोड़ ख़बरूं माण्हू थींदा आहिनि हुतां जी ॻाल्हि हुते पुॼा आहिनि हुतां जी ॻाल्हि हुते इन खे बि ख़बरूं ॾींदड़ चइबो आहे मालूम थियो त ख़ाली ख़बरूं ॾींदड़ इन खे नबी न चइबो आहे नबी उन खे चइबो आहे जेको ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे सुभान अल्लाह छा जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे ॾाढे ॻाल्हि
ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे। इन करे अल्लाह ताला फरमायो था अल्लज़ीना यत्तबिऊन रसूलन नबिय्य। मौला अञा अॻिते चई त अल उम्मिय। रब करीम फरमायो अहिड़ो मुंहिंजो नबी, अहिड़ो मुंहिंजो रसूल जेको उम्मी आहे। मौला उम्मी छा आहे? ज़ाहिरी तौर ते उम्मी उनखे चइबो आहे जेको ज़ाहिर दुनिया में कंहिं उस्ताद वटि पढ़ियो न हुजे। ऐं मदीने वारो साईं इहो बिल्कुलु सच ऐं हक़ आहे त ज़ाहिरी दुनिया जे कंहिं उस्ताद वटि कोन पढ़ियो आहे, छो त उनजो उस्ताद ख़ुदि रब करीम पाण आहे। सुभान अल्लाह। ॿियो नंबर, हालांकि मूंखे इन आयतुनि जी लफ़्ज़नि जी एॾी तशरीह कान्हे का करणी। जेकॾहिं एॾी तशरीह कंदासीं त अञा ॿियो मक़सदु जेको मां खणी आयो आहियां उहो थी सघे थो मां रहिजी वञा। मुंहिंजा सोना, जेकॾहिं इन उम्मीअ जे लफ़्ज़ ते तक़रीर कजे, उम्मीअ जे लफ़्ज़ ते बयानु कजे त पोइ 2 घंटा खनि इन उम्मीअ जे लफ़्ज़ ते हलियो वञे त उम्मी छाखे चइबो आहे? अरे उम्मी इनखे बि चइबो आहे त जेको ज़ाहिरी कंहिं वटि पढ़ियो न हुजे, उन जो तर्जुमो ॿिया मौलवी कंदा आहिनि अणपढ़ियल। मुंहिंजा सोना, अणपढ़ियल तर्जुमो न कबो आहे, छो त मदीने वारे मीर जहिड़ो को पढ़ियल दुनिया में आहे ई कोन। छा मुझे महबूब जड़ो पढ़ियल को दुनिया में आहे ही कोन। इन करे उम्मीअ जो तर्जुमो अणपढ़ियल न कबो, पर हा उम्मी उनखे चइबो आहे जेको ज़ाहिरी उस्ताद वटि न पढ़ियो हुजे, इनखे उम्मी ज़रूर चइबो आहे। पर उम्मीअ जी ॿियो नंबर माना अथई बुनियाद, मुंड, शुरूआत। यानी रब करीम तो चवे त मुंहिंजो उहो नबी, उहो रसूल जेको इन सॼी काइनात जो बुनियाद। सुभान अल्लाह। इन सॼी काइनात जो बुनियाद, मुंड, इब्तिदा। यानी सोनो न हुजे हां त हीअ काइनात हुजे, मुंहिंजो महबूब न हुजे हां त हीअ काइनात न हुजे हां। मुस्लमान भाइरो अॻिते हलो। हा अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी कहिड़ी दारी वॻई। अल्लाह ताला फरमायो त अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजो अहिड़ो नबी आहे, अहिड़ो मुंहिंजो रसूल आहे जो जेॾी महिल यहूदी पंहिंजा किताब तौरेत था खोलनि, इंजील था खोलनि, उन तौरेत ऐं इंजील में बि मुंहिंजे महबूब दिलबर मोहम्मद जी तारीफ़ लिखियल आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ भली महबूब ॾियार मुझो दिलबर मोहम्मद अथम जहे वॾे विकायल सिर सो सौदागर मोहम्मद अथम जहे वॾे विकायल सिर सो सौदागर मोहम्मद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाक अल्लाह। ओ आया मिस्कीन पर मूसा ईसा मूसा करन रीसा। सुभान अल्लाह त चओ ओ मेहर जा गरीब मुस्लमान, तुझो वॾो भाग आहे जो तोसां हज़रत ईसा रीस करे, तोसां हज़रत मूसा रीस करे। हा जो तुंहिंजो महबूब दिलबर मोहम्मद मुस्तफा है। आशिक तो चवे, शायर तो चवे ओ आया मिस्कीन पर मूसा ईसा मूसा करन रीसा। खुदा जे गंज मां मूंखे मिलियो गोहर मोहम्मद। तकबीर, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रिसाला, नारे तहकीर, नारे हैदरी, जमात अहले सुन्नत। अल्हम्दुलिल्लाह असांजी महफिल में हिन महफिल के खिताब करण वारा पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत किबला पीर खलील अहमद जान नक्शबंदी अल अशरफी अल अजहरी यानी मिस्र जे अजहर यूनिवर्सिटी खां फारिग शुदा आलिम दीन तमाम आसानी महफिल में तशरीफ फरमा थिया। दोस्तन की गुजारिश आवे
वेहो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। समय गजी बुलंद आवाज़ यार बे सल्ले अला डाडे आवाज़ मेहर जा सुन्नी मुसलमान तमाजो नालो द अलाई केसी ताईं बुध बुआ द वडा जलसन बुधण जा शौकीन आशिक हूंदा आहिनि। ही मेहमान ॿाहिरि आया आहिनि उहे तमाजो आवाज़ ॿुधंदा वञनि चवंदा आहिनि त वाकई मेहर जा सुन्नी मुसलमान वरी मोहबत समय गजी वड़ो यार बे सल्ले अला बेबिना सल्ले अल्लाह अज़्ज़ व जल्ल पहले सुने सच्चे कुरान पाक के अंदर फरमायो मुझो सुनो महबूब हुआ जंजी तारीफ तौरेत के अंदर इंजील के अंदर लिखी भैया वो मुझे सुना मदीने वाले मीर जी तारीफ में रुकी है कुरान न पर मुझे सुना आसमान माचे के भी किताब लथा है वे सबई जो सबई मुझे सुने दिल पर मुस्तफा जी तारीफ कंदा है वो मुझे सुना रुकी आसमानी किताब न पर जे के अल्लाह नबी सगोरा मोकलिया हुए भी मुझे सुने जी तारीफ कंदा जा सुभान अल्लाह कराने बुधाए ओ मुझा मुसलमान भा हाने जकरे को जदीद दौर जा अंग्रेज किताब बैल खलने दुनिया जा 100 वडा अजीम मानू कल यो किताब ताजो मालार काने जे अंदर एक नौजवान के दिसी आयो आया जो स्कूल अंग्रेजी स्कूल जो टीचर आ उने वट अंग्रेजी में किताब पयो आ 100 दुनिया जा वडे में वडा मानू आहे यहूदी मजहब जो मानू अंग्रेज कौम जो मानू आ दुनिया जा 100 वडा अजीम मानू जड़ी मल गड्डू कया दे मने त हजरत ईसा अलैहिस्सलाम के तो उम्मती तो उन जो बियो सराए पर मुजा सुना जड़ी मल किताब लिखण शुरू कई तरतीब नहीं तो दुनिया ते पीरे में पीरो अजीम मानू केर थियो आ हजरत आदम खां वठी हिन अंग्रेज जी जिंदगी ताई दुनिया में वडे में वडो मानू केरा अजीम में अजीम मानू केरा भले में भलो मानू केरा खुदा जी जात रो कसम जेके रब करीम कायनात जो भलो करे नबियन जो इमाम बनाए दुनिया जे आले कलम के करी मजाल है जेर मतलब फैसलो कल आई रब करीम चुप करे वे आई है पंजे कलम सा गलत फैसलो करे वनल इन करे मशीयत खुदावंदी यो फैसलो कयो उन्हें यहूदी जो कलम यो बहन शुरू थी वो कायनात रे अंदर बड़े में बड़ा भले में भला अजीम में अजीम या कारनामन करने वाला या वरी नाले वारा मानू हां उन्हें चयो त बड़े में वडा 100 मानू आइन आई उन्हें 100 मानू में जेकरे भले में भलो बड़े में वडो प्यारे में प्यारो बेहतर में बेहतर इंसान त हजरत मोहम्मद मुस्तफा है। तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी। ओ मुसलमान भाइरो अल्लाह ताला इन करे फरमायो रब करीम पने सुने सच्चे कुरान पाक के अंदर फरमायो तो मुझे सोने की तारीफ रुकी कुरान में न इंजील में न तौरात में न रब करीम इने फरमायो तो तौरात इंजील ज़बूर में कुरान में यो लिखला मुझे सुनो इन दुनिया ते आयो छा करना आयो त यामुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर लेकिन ज्यादा छड़ींदो आ बुराइन का मनो कंदो आ बुराइन का रोकींदो आ वयुहिल्लु लहुम तय्यिबात वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस हलाल शैन के पाक बनाइंदो आ पाक शैन के हलाल बनाइंदो आ ऐं खबीस शैन के खराब शैन के हराम कंदो वींदो आ। ओ मुसलमान भाइरो इन लफ्ज़न मा मदीने वारे मीर जो इख्तियार साबित तो थे रब करीम पंहिंजे महबूब के इख्तियार अता फरमायो आ ताकत अता फरमाई आ बाकी बुनियादी तौर ते ये असांजो अकीदो आ त अल्लाह ताला पंहिंजे महबूब के तकड़ई छड़ियो एड़ी हिदायत रही छड़ी एड़ी रोशनी अता फरमाई एड़ो कुर्ब अता फरमायो जो मुझे सुने महबूब ने आडो जेका खबीस है अचे पलीत अचे खराब अचे मुझो सुनो चवंदो ने हराम थव ओ मुझा उम्मतियो परे भजी वञो हराम थव पर जेका पाक शइ मदीने वारे मीर जे साम्हूं ईंदी वञे अल्लाह जो महबूब ॾिसंदो वञे पंहिंजे ज़ुबान सां फरमाईंदो वञे त हीअ हलाल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
असा एकड़ो मेहर में अगे स्टोर हुंदो जबरदस्त एकड़ो कामरे में मानो दहरियो कामरे जा असर करे के जीएसुल चवंदा था वतन इनन में कुछ मानू थोड़ा सारा मानू दहरिया थी विया हन या कम्युनिस्ट सोशलिस्ट नजरे जा मालिक बणजी विया हन ए मुसलमानो ए सुन्नी नौजवानो कुछ गैरत पान में जज्बो जितो जिहाद पैदा कयो अरे पंहिंजे दीन खे चङी तरह सां पढ़ो समझो उन जी चङी तरह सां तशरीह करे अवाम खे ॿुधायो माण्हुनि ताईं पंहिंजो दीन पहुचाइणो आहे वरन त ईअं माण्हू काफ़िर बणबा पिया वञनि असांजे घरनि मां पैदा थियल नौजवान दरिया बणबा पिया वञनि उहो मूंसां बहस पियो करे भई न इहो क़ुर अरबनि ॾे आयो हो इहो दीन अरबनि जो आहे नबी हिकु सुठो इंसान हो हज़रत मोहम्मद भलो माण्हू हो पर अरबनि जे लाइ असांजे लाइ न मां चयो तूं ॿुधा त उन नबीअ जे दीन में तोखे खोट कहिड़ी मिली आहे तोखे कहिड़ी शइ कमी नज़र थी अचे जेका दीन में हल नथी थिए कहिड़ो मसइलो आहे जेको दीन जे अंदरि मौजूद कोन्हे को चवे पोइ न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे बस दीन चङो हो पर अरबनि जे लाइ मां चयोमांसि ठीकु आहे जेकॾहिं अॼु बि मुंहिंजे महबूब खे नथो मञी मदीने वारे मीर जे दीन खे नथो मञे पोइ मां चयोमांसि ओचितो रोड सां कुतो लंघियो मां चयोमांसि इहो कुतो ॾिस इन जेतिरी बकरी बि हूंदी आहे का थोरी हूंदी आहे माना जहिड़ो कुतो तहिड़ी बकरी हा मुंहिंजा सोना साहिरी खल भुंज रत गोश्त चार टंगू चार पेर ॿ कन ॿ अखियूं रात ॾंद कुते खे बि बकरीअ खे बि मां चयोमांसि बकरी अॼु बि कुही खाईंदो आहे तोड़े जो मुंहिंजे महबूब खे नथो मञी सरकार जी शरीयत खे नथो मञी मां चयोमांसि फ़कीर इहो जेको कुतो लंघियो थो वञे इहो छो नथो कुही खाए इन खे छो नथो हलाल सम्झे जेकॾहिं मदीने वारे मीर जी शरीयत खे नथो मञे त पोइ मां चयोमांसि त बकरी हलाल मदीने वारे मीर कई आहे कुतो हराम दिल पर मुस्तफा कयो आहे जे अॼु बि बकरी खाए थो कुतो नथो खाए ॼण त महबूब खे मञी रहियो आहे पर जेकॾहिं नथो मञी त पोइ तुंहिंजे लाइ बकरी बि हलाल त कुतो बि हलाल खा त ख़बर या मुंहिंजे महबूब जे दीन जे गुलामी वारो पटो पंहिंजे गिचीअ मां कढियो थी कुता कुही खा गॾह कुही खा गोश्त बि घणो थली थुला मतारा दई ईअं वञी कुही खा ओ मुस्लमान भाउ मदीने वारे मीर खे अल्लाह ताला इख्तियार फरमायो हलाल पाक शयुनि खे महबूब हलाल पे बनायो मुस्लमान भाउ अहिड़ीअ तरह सां जेके ख़राब ख़बीस शयूं मदीने वारे साईं उन्हनि खे हराम अॻिते अल्लाह ताला फरमायो वयदउ अन्हुम इस्रहुम सुभान अल्लाह मदीने वारो साईं तव्हां असांजो महबूब तव्हां असांजे मुश्किलनि खे हल करण वारो नबी अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर फरमायो वयदउ अन्हुम इस्रहुम उन्हनि ते भार क्या है उन्हनि ॿारनि खे खणण उन्हनि ॿारनि खे खणण आयो आहे वल अगलाल अल्लती कानत अलैहिम ऐं जेके इन्हनि जे गिचनि में गट पिया उहे गट दिल पर मुस्तफा लाहे आयो ओ मुस्लमान भाउ ओम दिल पर मुस्तफा जा उम्मती तोखे मुबारक हुजे मदीने वारो साईं हिन दुनिया ते आयो तुरनि जा पार खणण आयो अरे जंहिंजे मथां पार पइजी चुका हा उन्हनि जा पार लाहिण आयो मदीने वारो साईं जंहिंजे गिचीअ में ग़लत गुलामनि जा गट पइजी चुका हा मदीने वारो साईं उन्हनि जे गिचीअ मां उहे ग़लत शिरक कुफ्र जा गट कढी तौहीद ऐं रिसालत जे मोहब्बत वारा गट उन्हनि जे गिचीअ में विझण आयो अगते अल्लाह ताला फरमायो रब करीम कुरान पाक के अंदर फरमायो फल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रूहु वनसरूहु रब फरमायो कोई हुए शख्स जन ईमान आंदो उनियते मौला ये यकी गाल मदीने वाले साईं जे ताबेदारन जी हुई पर वरी भी तो फरमाए त फल्लज़ीना आमनू बिही पो उहे शख्स जेके इन नबी ते ईमान आणन ऐं अल्लाह ताला उते विच में वाव अतफ जो हने पोइ फरमायो वअज़्ज़रूहु ईमान त आणन पर इन मुझे सुने जी ताज़ीम भी कन्ने सुभान अल्लाह तोड़ो अञा थोरो बुलंद आवाज गाल जेकॾहिं सस्ती सवली कजे हा त उहा अञा सम्झ में अचे वहां पर असां मुंहिंजो इरादो इहो न हूंदो आहे इन जी इज़त था कनि पिया ओ मुस्लमान भाउ जंहिं ईमान आंदो तंहिं ताज़ीम बि कई छो त ॿिए नंबर वारा चवनि था पिया ॿी कंपनी वारा चवनि था त ईमान ई इज़त आहे पर मुंहिंजा सुहिणा क़ुरान में क्लियर बि छो आहे फल्लज़ीना आमनू बिही जॾहिं ईमान आंदो वअज़्ज़रू बिही ऐं उन जी इज़त कयो अरे हा ईमान जी दावा करण सौलिया पर रब करीम फरमायो ईमान आंदऊ
मालूम जो त ईमान भी महबूब ते आणणो आ पर रब करीम मुझे महबूब जे ताज़ीम जे लाए जुदा लफ्ज़ एक जुदा सीगो इस्तेमाल नो करे यानी रब करीम तो चवे पियो त सब खां वडे में वडी शय ईमान के मजबूत करण वारी शय ईमान जो बुनियाद या ईमान जो मुंड या ईमान जे खुद कम वारी शय जेका है उहा आहे मदीने वारे मीर जी इज्जत कर ईमान आने इज्जत न करे तमा चवंदो सही ईमान आंदे त इज्जत कीअं न कंदो खुदा जी ज़ात जो कसम असां सां बहस कंदा आहिनि जिन महिल बहस छिड़ंदा आहिनि त अहिड़ी तलख ज़ुबान इस्तेमाल कंदा आहिनि चई ॾींदा आहिनि त नबी असां जहिड़ो इंसान आहे क़ुरान में लिखियल आहे तव्हां बिरेलविन माण्हुनि खे ख़राब कयो आहे आम असां इंसाननि जहिड़ो इंसान आहे उनखे इल्मु कोन हो का ख़बर ई कोन हुई जेसीं ताईं अलाह न ॿुधाईंदो हो अरे मां काथे थो चवां त अलाह जे ॿुधाइण खां सवाइ मदीने वारो मीर पंहिंजो इल्मु रखंदो न पर वारो चवण इन्हीं आ ॼण त कहे टेलीविजन जो जेक हुजे जेक कढजे त टेलीविजन विसामी वञे अरे न मदीने वारे मीर खे अल्लाह ताला वो इल्म अता करे छॾियो हो जो इन्हीं न हो त वक्फन अचे वक्फन बंद थी वञे न अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे हिन कायनात रे ज़र्रे ज़र्रे जो इल्म हिक दम में अल्लाह ताला आहिस्ता आहिस्ता पर रब करीम पंहिंजे महबूब खे उन क़ल्ब अतार जे अंदर हिन कायनात ज़र्रे ज़र्रे जो इल्म समाए छॾियो हो मदीने वारो मीर जाने नज़र फरमाईंदो आहे ओॾो पर्दा हटी वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब जारे नजर फेराईंदो आहे ओॾो पर्दा कायनात जा हटी वेंदा आहिनि मुझे महबूब यारो ये कायनात लिखियल छुपियल कान्हे का मुसलमान भा अल्लाह ताला फरमायो त फल्लज़ीना आमनू बिही व असरुहु व नसरुहु ऐं जेके उन महबूब जे दीन जी मदद कंदा उलाइका हुमुल मुफ़लिहून अल्लाह ताला फरमायो दुनिया ते कामयाब आहिनि त इहे माण्हू जेके मुझे महबूब ते ईमान आणनि मुझे महबूब जी इज्जत कनि ऐं मुझे महबूब जी दीन जी खिदमत कन मदद कन माना टे शयूं तव कामयाबी जो पैसो कामयाबी जी ज़मानत न आहे व दुनिया जो को वडो उहदो कामयाबी जी ज़मानत न आहे वडो माण्हू थी वञण कामयाबी जी ज़मानत न आहे मुल्क जो हुक्मरान थी वञण कामयाबी जी ज़मानत न आहे अगर कामयाबी जी ज़मानत वठण था चाहियो त पोइ ॿीहरी शइ अथव ईमान मुंहिंजा सोना उन जे मथां अञा वधीक शइ आहे इज़्ज़त रसूल उन खां बाद आहे मदीने वारे मीर जे दीन जी मदद सुभान अल्लाह बेशक मुझा सोना ये टई शयूं जेका कौम संभालींदी जेका उम्मत संभालींदी जेको टोलो संभालींदो जेका जमात संभालींदी अल्लाह ताला उन जे लाइ फरमायो उलाइका हुमुल मुफ़लिहून इहे ई त हिन दुनिया ते कामयाब यही न दुनिया दे कामयाब है मुसलमान भाइरो मां तव्हां ॾियारो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे गुलामन जे लाइ हिकड़ी बस मोहब्बत जे लाइ हदीस पाक उन खां मथा हिकड़ो वाक़ियो तव्हां ॾियारो अर्ज़ कंदुसि उन खां बाद में आऊं पंहिंजी जाइ छॾींदुसि मुंहिंजा सोना सभई गॾिजी बुलंद आवाज़ सां महबूब जे मथां दुरूद पाक नज़रानो सभई पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं मक्के पाक खां हिजरत करे मदीने वया हुया वरी मदीने में कुछ टाइम रहण खां बाद गुलामन सगोरन जे चवण ते मदीने वारा साईं मदीने मक्के पाक काबतुल्लाह शरीफ जे उमरे जे लाइ रवाना थिया मुंहिंजा सोना जंहिंमहिल सरकार मकाम हुदैबिया ते पहुता मके जे काफ़िर ने एतराज़ कयो त इहो नबी हेॾे न अचे ईंदो त असां जहिड़ो कंदासीं विढ़ंदासीं सभु मके जा काफ़िर तलवारूं खणी तयार थी विया आहिनि ओ मुसलमान भाइरो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे पंहिंजो सफ़ीर करे मोकिलियो आहे ओ मुंहिंजा उस्मान वञी मके वारनि माण्हुनि सां ॻाल्हाए मुंहिंजे तरफ़ खां उन्हनि खे पैगाम ॾे त मां मुस्तफा करीम जहिड़ो करण नथो अचां पियो असां इन काबतुल्लाह शरीफ जो उमरो करण था चाहियूं पिया का बि जंग जहिड़ो न थींदो को बेड़ो फितरो फसाद न थींदो असां त अमन अमान जे लाइ अची रहिया आहियूं मुंहिंजा दोस्त हज़रत उस्मान मके में पहुतो आहे काफ़िरनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं हुया त उहे अॻु में उन्हनि जा भाइट रिश्तेदार हुया छो त हज़रत उस्मान बि मके जो हुयो पर मदीने वारे मीर जे सदके मिट माइट वतन सभु कुर्बान
करे महबूब सां हलिया हलिया हज़रत उस्मान उन ला गालियो तो करे छेड़ो ना है जंग ना है न विढ़ंदासे चौदा हथियार न खणींदासे तलवारूं बाट ते रखे ईंदासे असां के उमरो करण दियो असां जो भी हक आहे काबतुल्लाह शरीफ दे ओ मुसलमान भाइरो कादिर दा चवल पिया त उस्मान आयो हलो माण्हू आ तबियत जो गरीब शरीफ आ मक्के में आयो आ हे मौको मिलो थी हो काबतुल्लाह आ हली जा तवाफ कर उमरा कर असां तोखे मनो न कंदासे पर तुझे महबूब दिल पर मुस्तफा के हेड़े अचणो न छड़ींदासे खुदा जी ज़ात रो कसम हज़रत उस्मान मदीने वारे मीर जे आशिक केड़ो जवाब ॾिनो आ त मुंहिंजो सुहिणो हेड़े न अचे काबतुल्लाह जो तवाफ न करे भली जा काबो साम्हूं हुजे पर उस्मान अहिड़ा तवाफ कोन कंदो अहिड़ा उमरा कोन कंदो इहो काबो बीठो हुजे पर असांजो महबूब न अचे हिन काबे जो काबो न अचे असां उन सां जी तवाफ न कयूं उस्मान अकेलो हिन काबे जो कॾहिं बि तवाफ न कंदो जे उस्मान तवाफ कंदो त महबूब सां गॾिजी कंदो सुभान अल्लाह अजो को मुला हुजे हां हां त भला हाणे साईं खे नथा छॾे मां आयो हां अल्लाह जो घर वा हिन खे तवाफ कंदो में ॾिसंदो मुंहिंजा गुनाह छड़ी पवंदा रब मनो बि कोन कया मूंखे साईं बि मनो कोन कई मोकिलियईं त वञी ॻाल्हियूं ॿोलियूं करे अचे मूंखे मनो कोन कई त तवाफ कजाए या न कजाए बस हाणे साईं चयो बि कोन्हे को मनो बि कान्हे का हाणे इन करे जॾहिं मनो न आहे त जाइज़ आहे बस मां तवाफ कयूं थो वञा ओ मुल्ला पर हज़रत उस्मान जवाब ॾिनो हे मके जा काफ़िरो मुशरिको याद रखो मुंहिंजो महबूब न ईंदो तवाफ न कंदो उस्मान इन काबे जो तवाफ सुभान अल्लाह ए काबो मुंहिंजो तॾहिं काबो आहे जॾहिं मुंहिंजो सोनो अचे मुंहिंजो सोनो इन जो तवाफ करे मुंहिंजो सोनो हिते उमरो अदा कंदो त हे मुंहिंजो काबो बि काबो आहे मुंहिंजो क़िबलो काबो मुंहिंजो क़िबलो आहे पर जे मुंहिंजो सोनो न ईंदो त काबो बीठो हुजे मां उस्मान हिते बीठो आहियां मां तवाफ न सुभान अल्लाह सोना काफिरन छा कयो जो हुननि पंहिंजो हिकिड़ो वरी नुमाइंदो मोकिलियो एलची मोकिलियो उनजो नालो हो उर्वा बिल मसाउ चयो त वञ तूं बि वञी नबीअ सां ॻाल्हियूं करे ऐं सम्झाए चवे असां सभु मके जा माण्हू गॾु आहियूं हेॾे ईंदे त विढ़ंदासूं पर इहा जांच बि कजांइ त माण्हू घणा अथसि केतिरा माण्हू अथसि हथियार केतिरा अथसि तलवारूं नेज़ा भाला घोड़ा केतिरा आहिनि कीअं थींदो कमु मुंहिंजा सोना आयो उर्वा बिन मसूद हलंदो जेॾीमहिल महबूब जे उन इलाइक़े मकाम हुदैबिया ते पहुतो चवे थो पाण रात में मुस्लमान थियो चवे पियो त मां जेॾीमहिल उते पहुतुसि त हाली कंहिं ओट वर्त में जबल जी टकरीअ जी कंहिं वण जी त ॾिसां त सही अवल ॾिसां त लश्कर केतिरो आहे अलाए ॻाल्हियुनि में ठहूं अलाए न ठहूं मथां झेड़ो थी पवे त भला ओॾांहुं पोइ ते ॿुधायां त सही त केतिरियूं तलवारूं हिन जेॾीमहिल लिकी वेहण खां पोइ अचे महबूब सां मिलियो हिन जेको मंज़र ॾिठो उहो पोइ थो ॿुधायां त मके वारनि खे ॿुधाए पियो हा उते मंज़र हिन ॾिठो लिखी पोइ अचे साईं सां मिलियो साईं सां ॻाल्हियूं कई साईं फरमाए असां झेड़ो त करणु चाहियूं ई कोन था झेड़ो आहे ई कान उर्वा पंहिंजे क़ौम खे सम्झाए मुसलमान भाउ उर्वा मुंहिंजे महबूब जे ॻाल्हियुनि मां ॾाढो मुतासिर थियो उर्वा चवण लॻो यार हे त ॾाढो सुहिणो नबी आहे हे काथे तो विढ़ण जी ॻाल्हि करे काथे तो झेड़े जी ॻाल्हि करे मुसलमान भाउ उर्वा मोटी आयो काफ़िरा जेॾीमहिल मके में पहुतो अकेला काफ़िर गॾु थी विया उर्वा कर ख़बर नबीअ सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कई उर्वा बिन मसूद जेॾीमहिल मके जे काफ़िरनि जे विच में बीठो आहे बीह करे चवण लॻो त अवल मुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधो त इहे जेके तलवारूं खयूं बीठा आहियो मके जा सभु माण्हू गॾु बीठा आहियो अवल त मां तव्हांखे वसियत थो कयांव महिरबानी करे तलवारूं घर रखो जहिड़ो न कयो विढ़ण जी ॻाल्हि न कयो हो काफ़िर पिया चवनि उर्वा तोखे मोकिलियोसीं ॻाल्हि जे लाइ बोटी अचे असांखे बुज़दिल थो बनाए रेजारे तो ॻाल्हि छा आहे छा नबीअ जा एतिरा गुलाम घणा आहिनि चवे पियो न घणा बि न आहिनि भला एॾियूं तलवारूं खणियूं अथनि चवे पियो न एॾियूं तलवारूं बि खणियूं अथनि एॾो लश्कर वॾो आहे चवनि पियो त लश्कर बि वॾो न आहे त मके जा माण्हू पिया चवनि पोइ छो थो टेजारे छो न विढ़ंदासीं नबीअ सां चवण लॻो त इहा ॻाल्हि आहे छेड़े जी ॻाल्हि त वॾे में वॾी ताक़त वारी जेका ॻाल्हि आहे उहा नबीअ जे गुलामनि वटि ॿी आहे जेका मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां
आहियां पुछा पिया कंस कहिड़ी ॻाल्हि आहे चवे पियो मां वञण सां लिकी वेही रहियुमि हिननि जे नबीअ जेॾी महिल वज़ू पिए कयो लफ़्ज़ बीठा आहिनि बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस पाक आहे हज़रत उर्वा रिवायत थो करे चवे थो इज़ा तवद्दा कादू यक़्तुलून अला वुदूइही चवे पियो जेॾी महिल इन्हनि जो नबी वज़ू पियो करे चौधार उन जा ग़ुलाम फिरी पिया वञनि वज़ूअ जो पाणी नबी जेॾी महिल हथनि तां लाहे पियो मुंहं तां लाहे पियो पेरनि तां लाहे पियो उहो पाणी ज़मीन ते न उहो पाणी हार ते न पियो अरे शरीयत जो कानून आहे असांजे मस्जिदनि में टांकियुनि जे हेठों नालियूं ठहियूं पियूं आहिनि दादा वज़ूअ जो पाणी माउल मुस्तमल फिके जे किताबनि में लिखियो पियो आहे इहो इस्तेमाल थियल पाणी आहे ताहिर पर मुताहिर कोन्हे को ओ मुंहिंजा सुण इनखे वही वञणु घुरिबो आहे इहो खणबो न आहे इस्तेमाल न कबो आहे पर नबीअ जा ग़ुलाम छा पिया चवनि त हे नबी हिननि मुलनि जे चवण मुताबिक़ हे नबी आम माण्हुनि जहिड़ो माण्हू न आहे ॿिनि माण्हुनि जो पाणी वज़ूअ वारो वहाए छॾिबो हारे छॾिबो पर हिन नबीअ जे वज़ूअ वारो पाणी ज़मीन ते किरणु न ॾिबो बस बस या सुभान अल्लाह ॿुधाए सुभान अल्लाह अञा सच्ची सुभान अल्लाह तो चओ सुभान अल्लाह तो सब सच्ची आहे पर तुझे जज़्बे जे नाले तो चवां तूं सच्चे जज़्बे सां तो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ए मूवी पई थी बरे मां पोइ ते मिले थोरो घटि धुन सां त पोयां चवनि था या नथा चवनि पर थोरी घणी ख़बर पवे थी हा पतो पए थो चङो ओड़े भई चुनते जेके पोयां मुस्लमान भा मुंहिंजे महबूब जा आशिक़ वेठा इहे बि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले सवे बिना सल्ले मुसलमान भार उर्वा जो मके जे काफरन के चवे ओ मुझे माइटो मां तव्हांजे मज़हब जो माण्हू तव्हांजो माइट पर ॻाल्हि ॿी आहे जेके ग़ुलाम नबीअ जे वज़ूअ जो पाणी पट ते न पिया किरणु ॾियनि नबी जेॾी महिल हथ धोए हे पंहिंजा हथ हेठों झलियूं विझाइनि उन हथनि जे हेठों ॿियो सहाबी वरी ॿियो बि कुझु हले उन जे हेठों टियों बि कुझु हले मुंहिंजा सुहिणा मदीने वारे मीर जे वज़ूअ जो पाणी पट ते न पिया किरणु ॾियनि चवनि पिया त हेड़ो पाक पाणी पट ते छो किरणु ॾियूं हो त इनखे गनीमत पिया सम्झनि महबूब जे पेरनि ते धोअण वारो पाणी पट ते किरणु न पिया ॾियनि उहो पाणी खणंदा पंहिंजे मुंहनि ते मलीला मखींदा पिया वञनि सुभान अल्लाह ओ मुसलमान भाइरो इन्हनि जे अंदर में इश्क़ मुस्तफा हो इन्हनि वटि अज़मत मुस्तफा हुई इन करे हज़ार जो लश्कर अगर लखनि करोड़नि काफ़रनि जे शहरनि में काहे पवंदो हो त ख़ुदा जी ज़ात जो कसम इहे शहरनि घरनि मां काफ़र रड़ियूं करे भॼी वेंदा हा त भॼो मुहम्मद जा ग़ुलाम असांजे मुल्क में पहुची विया उन्हनि खे ताकत आई पर कहिड़ी इश्क़ मुस्तफा जी उन्हनि जे अंदर में उहा इश्क़ मुस्तफा समायो पियो हो मुंहिंजा सोना तारिक बिन ज़ियाद ग़ालिबन उन जो नालो आहे वॾो कमांडर हो जेॾी महिल रूम अफ्रीका जे इलाइक़नि में पहुतो हिकिड़ी जाइ ते आयो मुस्लमान भा हिकिड़ी जाइ ते आयो हिकिड़े मुल्क में उन जाइ ते हिनखे छावनी खपंदी हुई रहाइश खपंदी हुई ठही त हिकिड़ो 10-15 किलोमीटरनि ते झंगल अहिड़ो चौधार जबल अथसि उन जबलनि ते चढ़ी बीठो 19 सहाबी हिन जे लश्कर में हा 10,000 हिन सां सिपाही माण्हू गॾु हा जेॾी महिल 19 सहाबीन खे वठी जबल ते बीहारे ऐं झंगल जे जानवरनि खे सॾु कई त ओ जंगल जा जानवरो मुसलमाननि जे लश्कर जो कमांडर उन जंगल जे जानवरनि खे सॾु करे ओ जंगल जा जानवरो जंगल जे जानवरनि जेके वणनि ते वेठा हा जेके वणनि जे हेठि वेठा हा जेके ज़मीन में अंदर हा रब करीम अंदर सोराखनि में आवाज़ पहुचायो हुननि कन उभा कया हे सॾु जेको थियो आहे इहो सॾु ताक़तवार आहे हुननि जेॾी महिल तवजो ॾिनो त उहो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तारिक बिन ज़ियाद न पर उक़बा बिन नाफ़ियो रज़ियल्लाहु अन्हु उहो कमांडर हो हुननि कन ॾिना उक़बा बिन नाफ़ियो पियो चवनि त असां मदीने वारे साईं जा ग़ुलाम आहियूं मुंहिंजे लश्कर में महबूब जा सहाबी बि आहिनि ऐं असां उन
नबी जे दीन जे खिदमत जे लाइ उनखे बुलंद करण लाइ दुनिया में निकिता आहियूं हे तव्हां जो झंगल असां खे छामणीअ तौर ते कमी ईंदो इन करे तव्हां जानवर आहियो आहे तव्हां जो घर तव्हां जो हक़ आहे पर तव्हां महिरबानी कयो असां दीन जे लाइ तव्हां खां जंग घुरऊं था असां खे जंग ॾियो त असां हिते पंहिंजी छामणी ठाहियूं ऐं तव्हां महिरबानी करे जंग छॾे वञो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त काॾहूं उठ पे निकिता काॾहूं हाथियूं पे निकितियूं अरे कणके कुलनि ते बचा हा कणके वात में बचा हा काॾहूं शींहं पिया निकिता वञनि त काॾहूं नांग ज़मीन मां निकिता पंहिंजा बच्चा वात में विझूं ऐं मदीने वारे मीर जे ग़ुलामनि ॾे मुंहुं कयूं ईअं चवंदा पिया वञनि त असांजे नबीअ जा ग़ुलाम असांजे महबूब जे दीन खे बुलंद करण जे लाइ दुनिया में निकिता आहियो हे असांजो पंहिंजो ज़ाती वतन आहे जेको रब असांखे ॾिनो आहे पर अॼु असां उहो मुहम्मद जे दीन जे मथां क़ुर्बान करे तव्हांखे रहण जे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उते हिकड़ी बर्बर क़ौम रहंदी ही उन्हनि अखियुनि सां इहो वाक़ियो ॾिठो ख़ुदा जी ज़ात जो कसम हज़ारनि जे तादाद में बर्बर क़ौम वारनि कलमा भरिया अरे हे नबी त हिननि जो नबी आहे हे त हुन जा ग़ुलाम हिन जानवर हिननि जो चवण था वठनि असां त इंसान आहियूं असां छो न हिननि जो चवण वठूं पर जे अॼु जो मुल्लो अञा बि चवण न वठे त इन्हनि जानवरनि खां बि बदतर इहो आहे अरे हा मदीने वारे मीर खे दुनिया जा सभु जानवर सुञाणनि असां इहो मदीने वारो मीर असां जो बि नबी बणजी पाणी जंहिंखे लिप चइबो आहे सिंधीअ में तव्हां असां पंहिंजे वात जे पाणी खे थुक चवंदा आहियूं मुस्लमान भाउ उहो उर्वा पियो चवनि त ख़ुदा जी ज़ात जो कसम त इहो नबी जंहिं महिल वात जो पाणी पंहिंजी पाक लिप कढी ज़मीन ते उछले पियो चवे पियो मूंखे अलाह जी ज़ात जो कसम आहे त उहा लिप पट ते न उहा लिप ज़मीन ते न कंहिं न कंहिं असहाबी जे तरीअ ते बि पवे अरे छा नबी असहाब न पियो उछले न मदीने वारो मीर तहज़ीब सेखारण आयो आहे पाकाई सेखारण आयो आहे सरकार ओॾे न पियो उछले पर मुंहिंजो महबूब छाॾे उछले पियो सहाबी भॼी वञी तरी ॾींदा हा पोइ छा कंदा हा महबूब जी लिप खणी कपिड़े में वेढ़े काथे दफ़न कंदा हा पने में वेढ़े काथे लिकाए रखंदा हा न महबूब जी लिप हथ ते पाती ख़ुदा जी ज़ात जो कसम ॿिन्ही हथनि खे मले ऐं बरकत जे लाइ पंहिंजे मुंहं ते मले छॾींदा सुभान अल्लाह बेशक हाणे मूंखे ॿुधा मां चवां थो जेकॾहिं सुभान अल्लाह सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां या रब सल्ले वो 15वीं सदी जो माण्हू हुजे हा ऐं असहाब इएं कनि हा मदीने वारो साईं पंहिंजी लिप मुबारक उछले हा वुज़ूअ जो पाणी किरे हा उहो खणनि हा त हिन 15वीं सदी जो मोला उते हुजे हा को माण्हू उते हुजे हा चवे हा यार छिता थिया आहिनि चरिया थिया आहिनि अरे हाणे ॿियो त ठहियो पर असांजो मुर्शिद सुहिणो कंबर वारो ईंदो आहे पोइ जॾहिं आशिक पंहिंजे मुर्शिद खे ॾिसी चुंबड़ी पवंदा आहिनि रड़ियूं कंदा आहिनि रियूं कंदा आहिनि हितां जा माण्हू चवंदा आहिनि त छिता थिया आहिनि चरिया आहिनि ख़बर कान्हे ईअं अथई बसां ॼट जाहिल थी अंधा थी छिता अरे आशिक हूंदो ई आशिक छो त अल इश्क किस्म मिनल जुनून इश्क जो बावो जुनून जो आशिक थींदो ई उहो आहे जेको मोहब्बत खां हिकु ॾाको अॻिते टपी हले मोहब्बत खां अञा टपियल हुजे मुंहिंजा सोना उनखे आशिक चइबो आहे इन करे अल्लाह जे ज़ात जे लाइ आशिक जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा कयो त अल्लाह महबूब जो आशिक आहे न अल्लाह मदीने वारे मीर जो मुहिब अल्लाह महबूब जो मुहिब्बा बाकी आशिक न मुसलमान भाइरो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जल्ले हा मुंहिंजा सोना वो उर्वा पियो काफ़िरनि खे चवे तरे तव्हां नबी असां न विड़ी सघंदो काफ़िर पिया चवनि त छो न विड़ी सघंदासीं उर्वा पियो चवे इन करे न विड़ी सघंदो त जेके ग़ुलाम जेके उन जा असहाबी जेके उन जा पोइ लॻ पंहिंजे नबीअ जे वुज़ूअ जो पाणी ज़मीन ते किरण नथा ॾियनि उन जे वात जी लिप ज़मीन ते किरण नथा ॾियनि इहे पंहिंजे नबीअ जे खून जो कतरो ज़मीन ते कीअं किरण ॾींदा सुभान अल्लाह बेशक आवाज़ के वुज़ू जो पानी न किरण ॾियनि वात जी लिप ते किरण ॾियनि त महबूब जे खून जो कतरो कीअं किरण ॾींदा
किरण ॾींदा न किरण ॾींदा छो त मदीने वारे साईं जा गुलाम ई चवंदा तो असां सिर दा सौदा कर बैठे ओ चवंदा असां पंहिंजे सिर जो सौदो करे छॾियो आहे हे सिर न सोने खे खपाए ॾिनो अथऊं हाणे सोने जी मर्ज़ी आहे चारे वणे साड़े करे असां त इन खे ॾेई छॾियो आहे असां इन जे मथां घोर करण था चाहियूं ओ असां सिर दा सौदा कर बैठे सुभान अल्लाह यार माही ना लगे गया दिलियां ओ असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे सुभान अल्लाह ओ मदीने वारे मीर जा आशिक गुलाम तमाम भी अॼु इन सिर खणी मदीने वारे मीर सां सौदो करे छॾियो उन जे दीन में वक़्फ़ करे छॾियो उन जे दीन जे मथां कुर्बान करण जे लाइ तयार थी वञो मुंहिंजा सोना हे सिर ॾिनो बि अल्लाह है आहे बि अल्लाह जे तरफ़ां मिलियल मदीने वारे साईं जे सदके मिलियो आहे वरी बि उन्हनि खे मोटाए ॾियो अल्लाह जे रसूल खे मोटाए ॾियो मुंहिंजा सोना सिर ॾिनो बि अल्लाह वरी क़ीमत बि रब करीम जी भरे ॾींदो सिर ॾिनो बि अल्लाह वरी जे सुभान अल्लाह ओ मुस्लमान भाइरो मां तव्हांजे आॾो बस हिकिड़ो वाक़ियो नंढड़ो अर्ज़ु करण थो चाहियां पियो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जल सरकार जे गुलामनि वटि हा उहद जे जंग में नबीअ जे गुलामनि सहाबा मके वारनि जा माण्हू मारिया उन्हनि में हिकिड़ी औरत ही उन जो अकेलो पुटु हो मरी वियो उन माईअ जो नालो सलाफ आहे उन सलाफा कसम कयो त मुंहिंजे पुट जो कातिल जेकर नबीअ जो असहाबी इहो मदीने जो रहवासी मूंखे मिली वञे चेरो या मुर्दो इन जे मथे वारी कोपड़ीअ में शराब विझी पीअंदसि बस हिकिड़ी घंटो पूरो थी मुसलमान उन सलाफ औरत कसम कयो त नबीअ जो इहो सहाबी मिली वञे त इन जे मथे जी कोपड़ीअ में मां शराब विझी पीअंदसि ऐलान कई मके में त 100 उठनि जो केर वठे उन जो नालो अथव आसिम मदीने में रहंदो आहे इन नबीअ जो गुलाम इन आसिम खे केर मारे आणे जीअरो आणे ॾे मां इन जे कोपड़ी में शराब पीअंदसि छो त इन मुंहिंजो पुटु मारियो आहे ओ मुस्लमान भाइरो जंहिंमहिल मके जे ॿाहिरां वेठल हिकिड़ा काफ़िर उन्हनि खे इहा ख़बर पई आहे त नबीअ जे गुलामनि ते ऐलान थी वियो आहे उन्हनि ते इनाम था मिलनि पिया हा मुंहिंजा सोना हज़रत खुबैब ते 150 उठ हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला अन्हु ते 100 उठनि जो ऐलान थियो आहे उहे काफ़िर आया आहिनि नबी साईं वटि जे कलमो भरियो मुस्लमान थिया मुनाफ़िक़त पिया कनि साईं खे चयूं त ओ सोना हाणे कुझु सहाबी ॾे असांजे ॻोठ हलनि असांखे तालीम ॾियनि क़ुर सेखारनि ओ मुंहिंजा सोना जंहिंमहिल सरकार उन्हनि खे सहाबी ॾियनि पिया त उहे पाण काफ़िर जेके ज़ाहिरी कलमो भरियो मुनाफ़िक़नि चयो त सोना तव्हांजो गुलाम जेको आसिम आहे नौजवान आहे ॾाढो वाइस भलो कंदो आहे क़ुर भलो पढ़ंदो आहे ज़ुबान ॾाढी भली अथसि इहो बि असांखे ॾियो त असां वठी वञूंसि ओ मुंहिंजा सोना मदीने वारो साईं दीन जे लाइ हरीस आहे हा मुंहिंजा सोना महबूबन हज़रत आसिम खे बि फरमायो ओ मुंहिंजा सोना आसिम तूं बि अॼु रब करीम जे दीन जे लाइ निकिरी वञो हे तुंहिंजी घुर था कनि पिया हा मुंहिंजा सोना नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जल 10 या 8 बजा गुलाम आहिनि उहे काफ़िर उन्हनि असहाबनि सबूरनि खे वठी बि आया बाट ते 150 माण्हू तीरनि तलवारनि सां लिखिया वेठा हा जंहिंमहिल असहाब सबूरा रस्ते ते आया उन्हनि खे ख़बर पइजी वई महसूस थी वियो त असां सां गदारी थियण वारी आहे हा मुंहिंजा सोना नबीअ जा गुलाम झटपट में जबल ते मथे चढ़ी वञी बीही रहिया आहिनि 150 माण्हू काफ़िरनि जा निकिरी आया असहाब सगोरा मथे जबल ते हेठां माण्हू उन्हनि खे विढ़ी न पिया सघनि अञा बि असहाब अगरि विढ़नि हा तीर हणनि हा हो हुननि खे विढ़ी पिया सघनि मुंहिंजा सोना पर ॿई दिलियूं चुप कयूं बीठियूं जेके नबीअ जा जन नबी वटि कलमो भरियो हो मुनाफ़िक़त कई हुयो उन्हनि बि असहाबनि खे चयो लही अचो असां तव्हांखे पंहिंजो अहद था ॾियूं ऐं काफ़िर
या अरब जंहिंखे अहद ॾींदा हा उन अहद तां न फिरंदा हा पर मदीने वारे मीर जे गुलामनि चयो त काफिर जो अहद ई कोन्हे असां न लही ईंदासीं तव्हां अॻे ई गदारी कई आहे महबूब जे आॾो कूड़ो कलमो पढ़ियो अथव असां हेठि न लही ईंदासीं उन्हनि काफिरनि चयो सिधी ॻाल्हि आहे असां तव्हां सां गदारी कई आहे पर हाणे तव्हां सां वाइदो आहे असां तव्हांखे मारींदासीं न पर तव्हांजे करे असांखे इनाम मिलंदा इनाम मके वारनि खां वठंदासीं तव्हांजी ज़िंदगी बख़्शे छॾींदासीं हाली उन्हनि खे जीअरो ॾेखारे वरी तव्हांखे छॾे ॾींदासीं पर मदीने वारे मीर जे गुलामनि सफ़ा इनकार कयो आहे नेठि छेड़ो शुरू थी वियो हेॾो 150 काफ़िर होड़ो मुंहिंजे महबूब जा 8-10 ॼणा गुलाम सुभान अल्लाह 8-10 ॼणा सरकार जा गुलाम हेरो 150 काफिर उहे ॿियनि जन नबीअ वटि कूड़ जो कलमो पढ़ियो हो उहे आया ओ मुस्लमान भाइरो जंग हली झेड़ो थियो ॻाल्हि खे मुख़्तसर कंदो हला जेॾीमहिल झेड़ो शुरू थी वियो असहाब सगुरा विढ़ंदा रहिया हज़रत आसिम विढ़े पियो ऐं हू काफिर हिक ॿिए खे जॾहिं जेके सुञाणनि पिया ॿियनि खे ॿुधाइनि पिया इहो आसिम अथव सलाफा इन ते 100 उठ रखिया आहिनि इन खे मारणो आहे इन जी सिसी वठणी आहे उहा सलाफा खे उन मछा शराब पीअंदी उन खोपड़ीअ में मुसलमान भाइरो हज़रत आसिम भले दोस्तनि खे पियो चवे त यार मुड़ुस माण्हू थी विढ़जो मरंदा मरी वेंदासीं शहीद थियणो आहे सरकार जे दीन जे मथां सिर ॾियणो आहे मदीने वारे साईं जे मथां कुर्बान थियणो आहे पर आन नाहे मञणी हा मुया सुणा जेॾीमहिल हा सभु उहे 8-9 ॼणनि मां 7 ॼणा गुलाम साहब सगोरा शहीद थी विया हज़रत आसिम जो नंबर अचण वारो आहे हज़रत आसिम ॾिठो हाणे मां इन दुनिया तां वञण वारो आहियां मुंहिंजी शहादत करीब आहे दुआ करण लॻो या अल्लाह सुभान अल्लाह हे सिर तुझे दीन में कुर्बान कयो आहे मौला हे सिर मां तुझे दीन में वक़्फ़ कयो आहे ऐं हुन ज़ालिम औरत इहो कसम करी छॾियो आहे त आसिम जे मगज़ वारी खोपड़ी में शराब पीअंदसि ओ मुंहिंजा मौला शहादत मूंखे मंज़ूर आहे पर इन सलाफा सालमियानीअ जो मुंहिंजे खोपड़ीअ में शराब पीअण मूंखे मंज़ूर न आहे रब करीम फरमायो कुदरती एक तसल्ली थी ए आसिम ए मुझे महबूब जा गुलाम ए मुझे महबूब मदीने वाले घोट जा आशिक तू गणती न कर गम न कर शहादत तुझो मुक़द्दर मां रब तोड़ो राज़ी आहियां मां रब तुझे सिर जो मुहाफ़िज़ आहियां कॾहिं बि तुझे सिर खे खणी नथा सघनि मुस्लमान भाउ हिननि तीर वसाया हज़रत आसिम शहीद थियो वेझो अचण लाइ भॻा दौड़ंदा पिया अचनि आसिम जो सिर वढियो बस हे जीअं दौड़िया उन जबल मां हिकु लाठी निकली पर वॾी तमाम वॾी माखी जीअं हाणे एतिरी वॾे मथनि वारियूं माखियूं आयूं उहा माखी जीअं जो आई ॿिए पासे वई कोन हज़रत आसिम जे सिर जे चौथार वॾो परो अथई अरे चौकीदार बणिजी वई मदीने वारे मीर जे आशिक जे सिर जे मथां सुभान अल्लाह बेशक चौकी जो नबी रही छो हुननि वटि तलवार माखीअ खे छा कंदी हुननि वटि तीर माखीअ खे छा कंदा मुस्लमान भाउ हिननि चयो मन माखी वञे ओचितो आई आहे बीही रही आहे पर मुंहिंजा सुहिणा तूं वीते गुज़री वियो सिज लाॻो लही वियो पर माखीअ चयो त जेको महबूब जो गुलाम मां वरी उनजी गुलाम बेशक मां वरी उनजी गुलाम इन करे मां न वेंदसि माखी राति जो बि बीठी रही हालांकि कुदरती निज़ाम राति जो माखी वेहंदी आहे वञी राति जो न घुमंदी आहे पर जीअं ऊंदहि थींदी वई रब करीब ओचितो हिकु वॾी बरसात थी जेका जबल ते पई जबल मां वॾो नालो वही आयो जेको पाक पाणी रहमत वारो कुदरत जे तरफ़ वठां जबलनि जो पाणी लथो रहमत वारो मींहुं उथो जेको हज़रत आसिम जे सॼे जिस्म खे खयूं हिननि ज़ालिमनि जे आॾो पंहिंजे
रब करीम जो ने हिफाजत में उन पानी में हजरत आसिम के पहुंचायो अरे आसिम भी महफूज आसिम जो सिर भी महफूज जो सिर पंहिंजे सोने महबूब गरींदो मदीने वाले साईं गरींदो ओ मुझा सोना उन्हनि आशिकनि जा सिर दुनिया में भी सलामत जे खणी वञी मज़ार में सुमारे ईंदे त मज़ार में भी सलामत छा मज़ार में भी सलामत बस आखिरी भेरो सलात पढ़ इन खां पोइ ॿ लफ़्ज़ अर्ज़ कंदुमि सभिनी गॾिजी पढ़ो या रब सल्ले जिसकी दिल में है इश्क़े मोहम्मद जिसकी दिल में है इश्क़े मोहम्मद उसको दोज़ख का खुटका नहीं है परवाह न कर गणती न कर पर थोड़ो अमल ॾे वधो रोज़े ॾे नमाज़ ॾे दीन ॾे पाबंदी कयो मुझा सोना जिसकी दिल में है इश्क़े मोहम्मद उसको दोज़ख का खुटका नहीं जन के ना है हुए हथ में देजो जन के बाद ना है हथ में केड़ा न है जे अथई त पहले महबूब रिश्ते जा ये बलद जिसकी हसबियो ना हकीकत खुद का नहीं है जिसकी दिल में है इश्क़े मोहम्मद उसको तो ज़ख्ज़ा का नहीं उसको तो ज़ख्ज़ा का नहीं उसको तो ज़ख्ज़ा का जो है परवाना मेरे नबी का जो है परवाना रब के नबी का उसको दुनिया की परवाह नहीं उसको दुनिया की आओ प्यारे मोहम्मद के मगर अपनी झोला भी रहमत से भर दो भला रहमत घुर्जे रहमत घुर्जे हथ मथे कर के रहमत घुर्जे तो आया बि आयो मदीने वारे साईं जो वण विराए जो वठंदो आओ प्यारे मोहम्मद के मंगल दो अपनी झोला भी रहमत से भर दो अपनी झोला भी रहमत से भर दो मिल रहा है मोहम्मद का सदका मोहम्मद का सदका मिल रहा है मोहम्मद का सदका लूटो जिसने भी लूटा वारे वाह कजा बड़ी हिम्मत बजा ओ लूटो जिसने भी लूटा नहीं है जिसकी दिल में है इश्क़े मोहम्मद जिसकी दिल में है इश्क़े मोहम्मद उसको तो ज़ख्ज़ा का नहीं उसको तो ज़ख्ज़ा का हुस्न यूसुफ तो अपनी जगह आप जैसा तो कोई नहीं है इन्हें चो तो जड़ो रब करीम चवे तो यूसुफ ॾिनुमि पर पंहिंजी जाइ ते मुझे महबूब जड़ो यूसुफ तो रही कोई बिना है रब तो चवे हुस्न यूसुफ तो अपनी जगह आप जैसा तो कोई नहीं है आप जैसा तो कोई नहीं है मेरा जवानी रात अल्लाह को जिब्रील के लिए चाहो जिब्रील उनसे कहे तो चाहो जिब्रील उनसे कहे तो चाहो जिब्रील उनसे कहे तो कमली वाले से डरता नहीं सुभान अल्लाह हजरत मूसा जो मौला पाण लिखा रब चवे तू न तोड़ सी सगी जिब्रील लगे तो रब चवे सोना वन जिब्रील वन जाओ जिब्रील उनसे कहे दो जाओ जिब्रील उनसे कहे दो कमली वाले
पीरन जो पीर जगरे शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे सैयद अब्दुल लतीफ शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे जगरे कलंदर शहबाज शान वारो महबूब जी मोहब्बत जे करे जगरे रोज़े वाली शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे जगरे पीर मिठो शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे पर जे करे साईं पीर वारो शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे कंजारे वारो साईं शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे मातली वारो साईं शान वारो मदीने वारे मीर जी मोहब्बत जे करे पर जे करे कमर वारो सरदार शान वारो मदीने वारे मीर जी निस्बत जे करे मोहब्बत जे करे